अस्सलाम वालेकुम। अॼु जी वीडियो ख़ासि तौर ते मां रमज़ान शरीफ़ जे बारे में ठाही आहे त रमज़ान शरीफ़ जी तयारी कीअं कजे। हाणे तयारीअ में इलाही सारियूं शयूं अची वञनि थियूं। बुनियादी तरह त रमज़ान शरीफ़ असांखे इन लाइ तोहफ़े जे तौर ते ॾिनो वियो आहे त जीअं असां पंहिंजे नफ़्स खे कंट्रोल करणु सिखूं, पंहिंजे नफ़्स ते जेको ज़ाब्तो आणणु सिखूं। सो इन जे लाइ रोज़ा असां ते फ़र्ज़ु कया विया। सो उन सिलसिले में असां माण्हू आम तौर ते इलाही सारियुनि अहिड़ियुनि शयुनि में पइजी विया हूं जिन जो को फ़ाइदो कोन्हे, जिन जो रमज़ान शरीफ़ सां को ताल्लुक़ नाहे। बहरहाल पंहिंजी पंहिंजी सोच आहे। सो रमज़ान जे सिलसिले में जेके तयारियूं थियनि थियूं उन में सभिनी खां पहिरियों ॻाल्हि कंदासीं ख़रीदारी जी। उहा ख़रीदारी सॼे रमज़ान महीने जे लाइ बि थी सघे थी ऐं उहा ख़रीदारी ईद जे लाइ बि थी सघे थी। हाणे ॾिसो त इबादत जो महीनो आहे, असांखे ॿुधायो वियो आहे त भई सवाबु जेको आम महीननि खां असांजे हर नंढे अमल खे बि वधीक सवाबु थो मिले। सो बहितर इहो ई आहे त जेके ख़रीदारी आहे रमज़ान जी, जीअं ॿारनि जा कपिड़ा आहिनि, वॾनि जा कपिड़ा आहिनि, घर जे लाइ आहिनि, चादरूं वग़ैरह वठणियूं आहिनि, के माण्हू घणो कुझु चेंज करणु चाहींदा आहिनि, के न कंदा आहिनि। त बहरहाल जेका बि ख़रीदारी आहे जेकॾहिं उहा रमज़ान खां पहिरियों करे छॾिजे त बहितर आहे। छो त उन में असां पोइ उन अफ़रा तफ़री खां बचंदासीं जेके रोज़े जी हालति में कॾहिं गर्मी आहे, रश आहे, बाज़ारुनि में क़ीमतूं हद खां वधीक महांगियूं थी वेंदियूं आहिनि हरूभरू। त उन सॼी ख़्वारीअ खां बचण जे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त ईद जी ख़रीदारी बि रमज़ान खां पहिरियों करे छॾिजे ऐं जेको रमज़ान जे महीने जे लाइ यकीनन खाइण पीअण जो सामान आहे उहो बि रमज़ान खां पहिरियों वठी छॾिजे। हिकु महीने जे लाइ आराम सां वठी सघजनि थियूं शयूं। पंहिंजी पंहिंजी गुंजाइश जी ॻाल्हि आहे, पंहिंजे वरी तरीक़े जी बि ॻाल्हि आहे। केरु छा खाइणु पसंदि थो करे, केरु कहिड़े क़िस्म जी इफ़्तारी या असुर जो खाइण जे लाइ छा थी तयारी कजे, उन हिसाब सां माण्हू उहे शयूं वठी रखी थो सघे। सो ख़रीदारी जो इहो ई आहे त बजाए गर्मीअ में रश में, उस में, रोज़े जी हालति में बाज़ारनि में ख़्वार थियण खां ऐं उन तकलीफ़ खां बचण खां बहितर आहे त रमज़ान खां पहिरियों इहा तयारी सॼी करे छॾिजे। त असांखे ख़बर त हूंदी आहे न त केतिरे टाइम खां पोइ रमज़ान शरीफ़ शुरू थियण वारो आहे। उन खां पोइ आहे खाधो। ॾिसो हक़ीक़त त इहा आहे त आम ॾींहंनि खां रमज़ान शरीफ़ में असां हिकिड़ो टाइम घटि था खाऊं। मंझंदि जी मानी कोन थी पचे, नथी खाइजे, सवाइ जो कुझु घर में ॿार हुजनि या पोड़ा हुजनि, ज़ईफ़ हुजनि, उन्हनि जी ॿी ॻाल्हि आहे। पर आम माण्हू जे लाइ मंझंदि जो खाधो नथो खाइजे। त हुजणु त ईअं खपे त असांजो टाइम बचे, पैसो बचे, तवानाई बचे, ख़ुराक बचे, पर ईअं कोन थो थिए। असां माण्हू हिकु वेलो जेको मंझंदि जो नथा खाऊं उन जी जाइ ते शाम जो रोज़े खोलण महिल 6 वेलनि जो गॾु खाऊं था। हिर्स उन महिल ख़तमु न थींदो असांजो, हर शइ हुजे, हे बि हुजे, हे बि हुजे। सो पहिरीं ॻाल्हि त इन शइ ते थोरो कंट्रोल कयो वञे। इन शइ खे थोरो जेको आहे ज़ाब्तो रखिजे। हिकिड़ो हद खां वधीक ज़्यान या मंझंदि जो न खाधो आहे त असां ईअं कसर कढंदा आहियूं। आम ॻाल्हि आहे इहा, जो पोइ शाम जो रोज़े खोलण खां पोइ उथण जी बि ताक़त न हूंदी आहे। माण्हू पाणी पी या शरबत पी या खाधा खाई उनजी कंडीशन अहिड़ी थी वञे। त इन शइ ते थोरो कंट्रोल कजे। खाधो लिमिट में पचाइजे, इफ़्तारी तमामु मुख़्तसिर ठाहिजे ऐं पोइ मानी जेका आहे प्रॉपरली खाइजे त उहो वधीक बहितर आहे। बजाए इन जे त इफ़्तारी जे नाले ते असां समोसा, पकोड़ा ऐं अहिड़े क़िस्म जूं बेशुमार शयूं तरियल ऐं जेके सिहत जे लाइ बहरहाल एॾियूं सुठियूं कोन्हनि हिकदमि एतिरो सारो खाइणु, त उन ते असांखे कंट्रोल करणु घुरिजे ऐं तय करे छॾे। जीअं मुंहिंजे घर जो इहो रवाजु आहे त असां कंहिं ॾींहुं इफ़्तारी ठाहींदा आहियूं या कंहिं ॾींहुं मानी ठाहींदा आहियूं। इफ़्तारी जेकॾहिं ठाहींदा आहियूं त असां पोइ उन में समोसा, पकोड़ा, रोल, छोला, दही बड़ा जेको बि हूंदो आहे, फ्रूट ऐं शरबत त हर रोज़ ई हूंदो आहे। त पोइ जंहिं ॾींहुं इफ़्तारी ठहंदी आहे उन ॾींहुं असां राति जी मानी न पचाईंदा आहियूं। सैंडविचिस वग़ैरह मां एतिरा ठाहे छॾींदी आहियां जो पोइ देरि सां बि अगरि कंहिंखे बुख लॻे त कुझु हल्को फुल्को घर में खाइण लाइ मौजूदु हुजे। या कंहिं ॾींहुं जेको आहे डायरेक्ट मानी हूंदी आहे, उन सां इहो थींदो आहे जो भई फ्रूट ऐं खारकूं आहिनि, ॿियो को फ्रूट आहे, शरबत आहे, उन सां रोज़ो खोले वरितो, निमाज़ पढ़ी ऐं पोइ उन खां पोइ मानी खाई छॾींदासीं डायरेक्ट। त लिमिट में हिकिड़ी रहिजी, इहा कंजूसी कोन्हे, इहो उसूल हुजणु खपे। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त असां बजाए जो एबनॉर्मल जानवर जीअं गंद में मुंहुं विझी खाए थो, असां इंसाननि जी हालति ईअं थी वञे त असां ॾिसूं बि नथा त गुंजाइश आहे नाहे, हेल्दी आहे नाहे, असां सिर्फ़ु ठोसियूं था, पाण खे भरियूं था वठी। त इन शइ खां बचणु घुरिजे। इहा बि हिकिड़ी तयारी रमज़ान शरीफ़ जे महीने में असांखे करणु घुरिजे, छो त हीअ नफ़्स खे कंट्रोल करण जो महीनो आहे, नफ़्स ते ज़ाब्तो सिखण जो महीनो आहे। पोइ केॾी महिल था सिखूं त कोन पिया।
उनजो रोज़े जो जेको मक़सदु आहे उहो त पूरो ई नथो थिए। ठीकु आहे। सो उन खां अलावा औरतूं जेके आहिनि पंहिंजी सहूलियत जे लाइ, छो त हुननि वीचारनि जो सॼो टाइम बुर्जीखाने नज़र थी थो वञे, मंझंदि खां लॻंदियूं तॾहिं वञी राति जी जेका आहे खाधे जी तयारी थींदी, त उन जे लाइ बि ज़रूरी आहे त कुझु शयूं पहिरियों खां ठाहे फ्रीज़ करे रखिजनि। कंहिं ॾींहं ते वेही जीअं बसर जो दाग कजे, अगरि उन में दाग में थोरो पाणी विझी अदरक थूम विझी ख़ाली दाग, ॿियो उन में कुझु बि न विझे, उनखे चङी तरह सां जेको आहे पचाए अदरक थूम सां गॾु, ऐं पोइ ब्लेंडर में विझी या चॉपर में विझी पेस्ट ठाहे उनजो मुख़्तलिफ़ दॿियूं भरे रखिजनि। ऐं पोइ जॾहिं ॿोड़ पचाइणो हुजे त जेको गोश्त आहे या चिकन आहे उनखे तव्हां आराम सां तेल में भुञी मसाला विझी मथां हिकिड़ी या बसरनि जी दाग वारी दॿी विझी छॾियो त फस्ट क्लास तव्हांजी भाॼी हूंदी, चिकन हूंदो, कीमो हूंदो, जल्दी तयारु थी वेंदो। इहा हिकिड़ी सहूलियत आहे। ईअं अदरक थूम पीही रखिजे, टमाटनि जो पेस्ट ठाहे रखिजे, ऐं ॿोड़ जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पेस्ट ठाहे रखिजनि, या जेको तव्हांखे खाधो पचाइणो आहे, कुझु बि ठाहिणो आहे, उन शइ खे मैरिनेट करे रखो। तव्हांखे ब्रोस्ट ठाहिणो आहे, तव्हांखे जहिड़े क़िस्म जो खाधो आहे उन मैरिनेशन्स में उहे चिकन या गोश्त या जेको बि तव्हांखे ठाहिणो आहे बॉक्सिस भरे मैरिनेट थियल तव्हां रखी छॾियो। पोइ जॾहिं पचाईंदव त उनखे कुझु देरि अॻु में कढी रखिबो, ज़ाहिर जॾहिं डीफ्रॉस्ट थी वञे त पोइ उनखे पचाइबो, त ईअं तव्हांजो टाइम इलाही सारो बचंदो। ऐं रमज़ान में टाइम ॾाढो क़ीमती आहे। रमज़ान हिकु दफ़ो असांजी ज़िंदगी में अचे थो त अॻिले साल जी ख़बर न आहे त असां हूंदासीं या न हूंदासीं, त बजाए इन जे त असां पंहिंजो टाइम सिर्फ़ु बुर्जी खाने में ऐं बाज़ार में गुज़ारियूं त बहितर आहे त कुझु टाइम इबादत जे लाइ बचाइजे। ॿी ॻाल्हि, जॾहिं मां फ्रीज़ थियल शयुनि जी ॻाल्हि थी कयां त इहो ख़्यालु रखिणो आहे त तव्हां वटि लाइट प्रॉपर हूंदी आहे या न हूंदी आहे। ईअं न हुजे त बिजली घणो वेंदी हुजे त फ्रीज़ थियल शयूं जेके आहिनि उनजी क्वालिटी ख़राबु थी वेंदी आहे, उहे पोइ सिहत जे लाइ नुक़सानदेह हूंदा आहिनि। सो जेकॾहिं उहो तव्हांजो टेम्परेचर जेको आहे फ्रीज़र जो उहो मेंटेन थींदो थो रहे प्रॉपरली त शयूं फ्रीज़ करणु घुरिजनि। अहिड़ी तरह कुझु भाॼियूं बि आहिनि, जीअं करेला आहिनि, छिले कटे लूणु ॾेई फ्रीज़ करे सघिजनि था, पालक आहे उनखे कटे बॉइल करे फ्रीज़ करे सघिजे थी, काफ़ी सारियूं भाॼियूं आहिनि। भिंडियूं आहिनि, उहे कटे फ्रीज़ कयो, असुर जे टाइम अगरि पचाइणियूं आहिनि त फ़ौरन कढी डायरेक्ट उहे पचाए सघिजनि थियूं, उन्हनि खे डीफ्रॉस्ट करण जी बि ज़रूरत न आहे। त इहे कुझु शयूं आहिनि जेके तव्हांखे ख़फ़े खां अफ़रा तफ़री खां बचाईंदियूं। ऐं नंढा ॿार आहिनि अगरि घर में त उन्हनि जे लाइ जीअं नगेट्स आहिनि, फ्रेंच फ्राइज़ पचाइण जे लाइ, इहे सभु शयूं पहिरियों खां प्रिपेयर करे रखी थियूं सघिजनि। बेशुमार वीडियोज़ तव्हांखे मिली वेंदियूं, तव्हां अगरि सर्च कंदव त इहे नंढियूं नंढियूं तयारियूं पहिरियों खां करे रखिजनि त बहितर आहे। ऐं हिकिड़ी डिटेल्ड घर जी सफ़ाई थींदी आहे, उहा बि जेकॾहिं रमज़ान खां पहिरियों तफ़सीली सफ़ाई करे छॾिजे, बाक़ी हल्की फुल्की सफ़ाई ईद खां पहिरियों त थी वेंदी। ठीकु आहे न। जीअं कबटनि जे मथां सफ़ाई करणी हूंदी आहे, दरियूं साफ़ु करणियूं आहिनि, ॾियारियूं साफ़ु करणियूं आहिनि, छित जी सफ़ाई आहे, अहिड़े क़िस्म जूं जेके बि डिटेल जंहिं कम में टाइम घुरिजे, तफ़सीली सफ़ाई जेका बि आहे उहा बि रमज़ान खां पहिरियों करे छॾिजे त बहितर आहे। उनखां सवाइ पोइ आहे इबादत। ॾिसो, रमज़ान जो महीनो अहिड़ो आहे जंहिंजे हिकु हिकु मिंट मां, हिकु हिकु लम्हे मां असांखे अलाह जा करम, महिरबानियूं ऐं सवाब असांखे हासिलु करणु घुरिजनि। ठीकु आहे न। पर असां छा आहे, बाज़ार वॾे में वॾो ग़लति कमु, बाज़ार वञी असां रुॻो शैतान जी बिरादरी हासिलु कंदा आहियूं। फज़ूल ख़र्ची करण वारो शैतान जो भाउ आहे, इहो क़ुर में लिखियलु आहे। सो बजाए इन जे त असां रहमतूं ऐं बरकतूं समेटियूं, असां ख्वारी समेटींदा आहियूं हिकिड़ी, ऐं शैतान जी बिरादरी हासिलु कंदा आहियूं। सो बहितर इहो ई आहे त इहे सॼा कम जेकॾहिं ख़रीदारी पहिरियों थी वञे, सफ़ाइयूं पहिरियों थी वञनि, कुकिंग जो कुझु बंदोबस्तु सॼे महीने जो नथो करे सघिजे त कम अज़ कम हफ़्ते जो करे छॾिजे, त जीअं उहो टाइम बची पए ऐं पोइ इबादत खे पूरो टाइम ॾिजे। ऐं इहा ॻाल्हि त इबादत जो कॉम्पिटिशन न आहे। मां इहो नोट कयो आहे, ॾिठो आहे इन ई ज़माने में, इन मुआशिरे में रहूं था असां, त ॼण मुक़ाबिलो हूंदो आहे, मूं 2 ख़तम कढिया, मूं क़ुर जा 4 ख़तम कढिया। पर मुंहिंजे हिसाब में त इहा का भॼ डुक या का डोड़ या का रेस त न आहे। बहितर इहो आहे त क़ुर शरीफ़ खे तर्जुमे सां पढ़ो, कुझु सम्झण जी कोशिशि कयो, कुझु सिखो, ख़ासि पॉइंट्स जेके हुजनि उहे नोट कयो, पंहिंजी डायरी ठाहियो हिकिड़ी। क़ुर पढ़ण जो हक़ इहो आहे त तव्हां उन मां नोट्स लिखंदा वञो, तव्हां उन मां उहे आयतूं जेके असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ जे लाइ रहनुमाई कनि थियूं उहे नोट कयो, उन्हनि खे तव्हां पाण वटि लिखो, उन्हनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगीअ में अमल करण जी कोशिशि कयो त बहितर आहे। बजाए इन जे त हिकिड़ी जेका आहे स्पीड सां असां हेॾा सारा ख़तमु कढी वञूं,
ठीक आहे, क़ुर शरीफ़ जे हिकु हिकु लफ़्ज़ पढ़ण जो सवाबु आहे, उहो पंहिंजी जाइ ते आहे, पर सिखियोसीं छा, सम्झोसीं छा? अल्लाह ताला असां सां ॻाल्हाए थो, असांखे कुझु ॿुधाए थो, असांजी रहनुमाई थो करे हर ज़िंदगी जे हर मरहले जे लाइ, त असां उन मां सिखूं त कुझु कोन था, असांखे कहिड़ी ख़बर छा लिखियलु आहे। सो तर्जुमो पढ़णु तमामु ज़रूरी आहे, ऐं पंहिंजे ॿारनि खे बि उन ते हिरायो, उन्हनि जे लाइ को अहिड़ो एतमामु कयो, का कुंड मुक़ररु कयो जिते हू नंढड़ा नमाज़ पढ़नि, भले उनजी उमिरि न बि थी आहे तॾहिं बि हू तव्हांखे फॉलो कंदा, छो त ॿार उहो ई कंदा आहिनि जेको तव्हांखे कंदे ॾिसंदा आहिनि। त इबादत जो पूरो पूरो एतमामु करणु घुरिजे, ऐं ख़ैर ख़ैरातूं ज़कातूं त उअं ई सॼे साल में ॾियणु घुरिजनि, छो त ग़रीब गुरबो जेको आहे उहो रमज़ान जो इंतज़ारु नथो करे। असां अजायो पैसो रोके वेठा हूंदा आहियूं सवाब जी नियत सां, त असां सिर्फ़ु रमज़ान में ज़कात ॾींदासीं, ठीकु आहे, उहो हर कंहिंजो पंहिंजो अमल आहे, अलाह साईं क़बूल करे। पर जेकॾहिं रमज़ान में बि कढूं था त थोरो ज़रूरत खां रोज़मर्रा खां वधीक कढो, जॾहिं सवाब ई कमाइणो आहे त जेतिरो असां रेगुलर ॾींदा रहंदा आहियूं उनखां थोरो वधीक ॾिजे। को अहिड़ो घरु ताड़ियो की अहिड़ा ॿार ॾिसो जिन खे ईद ते कपिड़ा ज़रूरु वठी ॾियो। असां हर कंहिंजा ॾुख नथा लाहे सघूं, असां हर कंहिंजूं परेशानियूं नथा ख़तमु करे सघूं, पर कंहिं हिकिड़े हंधि कंहिं हिकिड़ी फैमिलीअ खे ख़ुशी ॾेई सघूं था, ईद जो राशन ॾेई सघूं था, ऐं ईद जे लाइ ॿारनि जा कपिड़ा त घटि में घटि ॾेई सघजनि था। ज़रूरी न आहे त असां कंहिं डिज़ाइनर जा महांगा कपिड़ा कंहिं वॾे ब्रांड जा वठी ॾियूं, आम कपिड़ा बि बाज़ार में अवेलेबल आहिनि, उहे बि जेकॾहिं रमज़ान खां पहिरियों ई वठी छॾिजनि ऐं पोइ ईद वेझो अचे त उन्हनि खे तव्हां ॾेई छॾियो, छो त असां सभिनीनि जे ॼाण सुञाण में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ज़रूरतमंद हूंदा आहिनि, असांखे ख़बर हूंदी आहे कहिड़े घर में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, हर कंहिंजे वाक़फ़ियत में को न को अहिड़ो हक़दार को ज़रूरतमंद हूंदो आहे। सो बहितरु इहो ई आहे त उन्हनि जे लाइ बि थोरी तयारी कजे, इहो असां उन्हनि ते अहसान नथा कयूं, इहो असां पंहिंजे लाइ था कयूं। सो बहितरु इहो आहे त इहे सभु जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं त ख़रीदारी आहे ऐं सफ़ाई सुथराई आहे, तयारी आहे खाधे पीते जी, इहे सभु शयूं रमज़ान खां अॻु में असां करे वठूं त जीअं असां वटि टाइम बचे, असां घणो खां घणो पंहिंजे रब जे अॻियां झुकी सघूं। ऐं रमज़ान जो महीनो इन लाइ रोज़ा मुक़ररु कया विया आहिनि पाण ते ज़ाब्तो आणणु। तव्हां सोचो त सही, हर घर में खाधे पीते जूं शयूं भरियूं पयूं हूंदियूं आहिनि, फ्रिज में बुर्ची खाने में बुख उरूज ते हूंदी आहे, पर रोज़े जी हालति में असां खणी खाईंदा न आहियूं, हूंदो बि उहो असांजो आहे सभु कुझु। इहो असांखे कंट्रोल सेखारे वियो आहे पंहिंजे नफ़्स ते, त ज़ब्त करणु बर्दाश्त करणु सिखो, ठीकु आहे। पोइ हिकिड़ो सूफ़ी जानण चंद फ़क़ीर आहे, उनजी शाइरी जी हिकिड़ी लाइन मूंखे ॾाढी वणंदी आहे, हिकु महीनो नाहे नादान ज़िंदगी रमज़ान थी। ॾिसो त असां सिर्फ़ु हिकु महीने में असां कोशिशि कंदा आहियूं घणे खां घणियूं नेकियूं कयूं, जेतिरो बहितरु थी सघे ख़ैर ख़ैरात कयूं, जेतिरो थी सघे इबादतूं कयूं, त इहो हिकु महीनो असांजी ट्रेनिंग आहे, बाक़ी 11 महीना असांखे प्रैक्टिस करणी आहे उनजी। सो उनजी प्रैक्टिस असांखे जारी रखणी आहे, त इहो हिकु महीनो सिर्फ़ु नाहे। सो इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके मुंहिंजे ज़हन में हुयूं, मूं सोचियो तव्हां सां शेयर करे वठां, ऐं मूंखे लॻो त इहे शेयर करणु जहिड़ियूं आहिनि। इहो त हाणे तव्हां ई ॿुधाईंदव, तव्हां ई मोट ॾींदव त इन लाइक़ु आहिनि शेयर करणु जहिड़ियूं या न आहिनि। मूं पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। मोट ज़रूरु ॾिजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। अमल करण जी कोशिशि कजो, इहा नंढड़ी मुंहिंजी दरख़्वास्त आहे, ठीकु आहे। अल्लाह वाहे।